हिक ॿिए जे ॾुख खे सम्झी सघूं था, हिक ॿिए जे दर्द खे सम्झी सघूं। अचो अचो त पाण में सभु गॾिजी हिक ॿिए जी मदद कयूं। ऐं मां सोशल मीडिया जे उन्हनि सभिनी दोस्तनि खे सलाम थो कयां जिन ग़रीबनि जे लाइ आवाज़ु उथारियो आहे। अलाह साईं तव्हांखे अजर ॾींदो ऐं अलाह कंदो त हीअ गर्क थींदा जेके ग़रीबनि जा जेके हे हक़ खाई विया आहिनि। ऐं मां वज़ीर आला सिंध खे गुज़ारिश थो कयां हथ ॿधी त ख़ुदा रा जेके तव्हां पैसा ॾियो था इहे ई खाई वेंदा, हे ई खाई वेंदा। उनजे करे या जंहिंजे नाले ते का सिम आहे उन सिम जे हिसाब सां मोकिलियो या NRC ते मोकिलियो। ख़ुदा रा असांजो हाल ॾाढो ख़राबु अथव, ख़ासि तौर ते असां फनकारनि जो। असां शादियूं मुरादियूं करे पंहिंजे घर जी पूरी कंदा आहियूं, पंहिंजे बचनि में वॾो करे खणी ईंदा आहियूं। असांजी को सार लहो पूरे सिंध जी जेके सिंध जा फनकार ग़रीब आहिनि ख़ुदा रा उन्हनि जी सार लहो। ऐं मां वज़ीर आला सिंध खे थो चवां त जेको तव्हां ऐलान कयो था असां हर ग़रीब खे 3-3 हज़ार रुपया ॾींदासीं। भली 3 हज़ार ई ॾियो पर उन्हनि ताईं पहुचनि त सही। ईअं न थिए जीअं हे असांजो चेयरमैन खाई वियो माल, ईअं ई 3-3 हज़ार किरोड़े रुपया अचनि ऐं माण्हू पंहिंजा ढिढ भरे खाई वञनि। जीअं खादम ॻाल्हि कई त NRC नंबर ते मोकिलियो जा सिम त हर कंहिं जे नाले आहे, तव्हां ईज़ी पैसा उन्हनि खे करे मोकिलियो त जीअं उन ग़रीबनि खे मिलनि, हक़दारनि खे मिलनि त जीअं उहे पंहिंजी ज़रूरत पूरी करे सघनि। 3 हज़ार मां ज़रूरत पूरी कोन थींदनि पर पोइ बि थोरो घणो उन्हनि जो चुल्हो ॿरंदो। असां इहो वरी वज़ीर आला खे वरी बि गुज़ारिश था कयूं महिरबानी करे इहे उन्हनि हक़ी माण्हुनि ताईं पहुचाए जेके इन जा ज़रूरतमंद आहिनि। ऐं सभु मुस्लमान दुआ करो त मदीने वारे साईं जे सदक़े में हीअ जेकी बीमारी आई आहे असां मुस्लमाननि ते ऐं आलम इंसानियत ते इहा ख़तमु थिए। अल्लाह आमीन, अल्लाह आमीन, अल्लाह